अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आबदू आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ काबीना जो हल्फ़ खणंदी पहिरें मरहले में 10 खां 12 वज़ीर ज़रीन मुजिब बिलावल भुट्टो खे परॾेही वज़ीर ऐं हिना रबानी खर खे परॾेही मामलनि जो ममलिकती वज़ीर बणायो वेंदो। मुस्तफ़ा नवाज़ खोखर या शाज़िया मरीमा कंहिं हिक खे इंसानी हक़नि वारी वज़ारत जो कलमदान ॾिनो वेंदो। राणा सनाउल्लाह खे वफ़ाक़ी घर वज़ीर, ख़्वाजा आसिफ़ खे वापार वारो वज़ीर, मरियम औरंगज़ेब खे इतलात ऐं नशरियात वारी वज़ारत ऐं राणा तनवीर खे पार्लियामानी मामलनि वारी वज़ारत ॾियण जो फ़ैसिलो। मिफ़्ताह इस्माइल खे नाणे बाबति वज़ीर आज़म जो सलाहकार बणाइण जो इम्कान। शाहिद खाकान अब्बासी का बि वज़ारत वठण खां माज़रत करे छॾी। बिना वज़ारत जे तवानाई मामला ॾिसंदो हुक्मरान इताद पारां मुर्तज़ा जावेद अब्बासी खे क़ौमी असेंबली जो डिप्टी स्पीकर बणायो वेंदो। नून लीग अॻवान राणा सनाउल्लाह चयो आहे त पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल थींदी, जंहिं लाइ मुशावरत मुकमल थी चुकी आहे। परॾेही विज़ारत समेत पीपी खे 11 विज़ारतूं ॾिनियूं वेंदियूं। नाणे वारी विज़ारत तवानाई इतलात नून लीग वटि हूंदियूं। वापार ऐं मवासिलात मां हिकिड़ी पीपी खे ॾिनी वेंदी। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्लाह चयो त पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ीर बणाइण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई। घरू विज़ारत जो कलमदान कंहिंखे मिलंदो, फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। फ़ौज जी ताक़त आवाम आहे, ग़लतफ़हमियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। आवाम ऐं फ़ौज विच में ग़लतफ़हमियूं पैदा करण वारे दुश्मन क़ुवत जी साज़िश नाकाम बणाई वेंदी। ग़लति ॼाण ऐं प्रोपेगेंडा सां रियासती सलामती खे ख़तरो आहे। अफ़वाहनि जो असरु आहे थो ऐं गॾियल रद्दअमल ॾियण जी ज़रूरत आहे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो लाहौर में अॻूणे फ़ौजी ऑफिसरनि खे ख़िताब। ISPR मूजिबि आर्मी चीफ CMH लाहौर जो बि दौरो कयो, जिथे हिन ज़ख़्मी थियल मेजर हारिस जी इयादत कई। आर्मी चीफ चयो त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मेजर हारिस जे मामले ते कानून पंहिंजो रस्तो कढंदो। मेजर हारिस वाक़े में ज़िम्मेवारनि खे कटहरे में आणींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ चीमा खे हटाइण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गवर्नर खे हटाइण वारी समरी सदर ॾांहुं उमाणे छॾी। उमर सरफराज़ चीमा जो चवणु आहे त जेसीं ताईं सदर खेसि डी नोटिफाई नथो करे, तेसीं ताईं हू गवर्नर तौरु कमु कंदो रहंदो। वज़ीर आज़म खे गवर्नर जे उहिदे तां हटाइण जो को बि अख़्तियार नाहे। हू आइनी उहिदे ते वेठल आहे, को बि ग़ैर क़ानूनी कमु करणु न ॾींदो। हमज़ा शहबाज जी अलफ़ बरदारी तक़रीब मुलतवी करे छॾी आहे। उन जी चूंड तकरारी आहे। वटसि अक्सरियत हुजे हा त चूंड खे तकरारी न बणाए हा। ज़िम्मेवारनि खे ॾिसणु घुरिजे त मामिलो केॾांहुं पियो वञनि। छा चूंड लाहौर हाई कोर्ट जे हुक्मनि मूजिबि थी? असेंबली अंदरि तशदुद जी जेतिरी बि मुज़म्मत कजे उहा घटि आहे। ऐवान में गुंडागर्दी करे मुअज़्ज़िज़ मेंबरनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो। डिप्टी स्पीकर पाण लोटो साबित थियो। हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ पलेजो, सैयद ज़ैन शाह, ज़ुल्फ़कार हालीपोटो, आलिम बिरोई समेत मुख़्तलिफ़ कॉमर्स पार्टियुनि जा अॻवान, लेखक, समाज अॻवान शरीक। PP ऐं नून लीग पारां MQM सां कयल मुआहिदो सिंध ख़िलाफ़ साज़िश करार। अॻवाननि जो चवणु आहे त PP ऐं MQM विच में मुआहिदो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। मौजूदा पॉलिसी न हलणु ॾींदासीं। सिंध जी बका लाइ समूरी क़ौम खे हिकु आवाज़ थियणो पवंदो।